अचो त दुनिया जी पहिरीं फिल्म शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। पुनो थियसि पाण ई वेई ससुईअ जी सूंहं, ख़लक़ आदम अला सूरत ई वणनि मंझि विरूं, चरीअ मंझां चूंहं खणी होत हंज कयो। मां पाण पुनो थी पयसि, छो त ससुईअ जी सूंहं यानी मथां वारो रूप ख़तमु थी चुको। जीअं त हर शइ में अलाह जी सूरत आहे, हिकिड़ी ई सूरत आहे। ख़ुदा जी सभु ख़ल्क़ जो हिकु ई रूप आहे। उहा वाई वणनि में बि हलंदड़ हुई, उन्हनि सां बि लागू हुई। हर शइ में पुनुअ जो नज़र अचण ई असुलु इल्मु हो, जंहिंजी ॼाण ससुई हासिलु करे वरिती। इहो सभु सम्झण खां पोइ हिन मस्तु औरत, इश्क जी छिप हेठां चिभाटियल औरत, घणे प्यार मज़ा होत खे खणी हंज में कयो।